साइंस के बारे में साइंस असां वटि जेके बुक जी शिकिल में जनरल साइंस जे नाले सां असां स्टडी कराईंदा आहियूं, जंहिंमें तक़रीबन 3 क्लास खां वठी स्टार्ट थींदी आहे। 3, 4, 5, 6, 7 ऐं 8 तक़रीबन 5 खां 6 क्लास आहिनि जंहिंमें असांखे जनरल साइंस जी स्टडी कराई वेंदी आहे। ठीकु आहे। जनरल साइंस खे असां 3 हिसनि में डिवाइड कयो आहे। पहिरियों हिसो हूंदो आहे बायोलॉजी जो, ॿियो हिसो आहे केमिस्ट्री जो ऐं टियों हिसो आहे फिज़िक्स जो। फिज़िक्स ऐं केमिस्ट्री तव्हांखे ॿिया उस्ताद साहिबान तव्हांखे ऑलरेडी स्टडी कराईंदा हूंदा। आई होप तव्हां सम्झंदा हूंदा। अॼु असां जेको पहिरियों हिसो आहे साइंस जे बारे में थोरो स्टडी कंदासीं। साइंस जो पहिरियों हिसो बायोलॉजी जे बारे में। जनरली आमतौर ते साइंस जे लफ़्ज़ी माना लातीनी ॿोली मां निकितल हिकिड़ो वर्ड आहे जंहिंजी मीनिंग आहे साइंटिया। हिकिड़ो वर्ड आहे जंहिंजी मीनिंग आहे नॉलेज, यानी कि कंहिं बि शइ जो इल्मु हासिलु करणु, उनखे असां साइंस चवंदा आहियूं। जेको असां तजुर्बनि ऐं मुशाहदनि जी बुनियाद ते हासिलु कंदा आहियूं, उहो तव्हांखे ऑलरेडी ख़बर आहे साइंस जे बारे में। सभ खां पहिरीं असां टाइम जी शॉर्टेज आहे, असां जेको आहे पंहिंजी स्टडी शुरू कंदासीं बायोलॉजी जे बारे में। बायोलॉजी छा आहे? बायो जेको आहे ग्रीक वर्ड्स मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे बायो मीन्स लाइफ, यानी कि दुनिया में जेके बि जानदार आहिनि, ॿूटा हुजनि या जानवर हुजनि, उन्हनि जे मुताले खे असां बायोलॉजी जी फील्ड में स्टडी कंदा आहियूं। बायोलॉजी खे असां जेको आहे हूअं त केतिरा ई डिसिप्लिन ऐं उन जूं केतिरियूं फील्ड्स आहिनि, जंहिंमें मेरीन बायोलॉजी आहे, फ्रेश वाटर बायोलॉजी आहे। ठीकु आहे। उनखे अलावा केतिरियूं ॿियूं आहिनि, पर असां उनखे थोरो सिंप्लीफाई कंदासीं, शॉर्ट लिखंदासीं, छो त असां वटि उहे वरी हायर स्टडीज़ में असां उनखे पढ़ाईंदा आहियूं। सिंप्लीफाई कंदासीं बायोलॉजी खे ॿिनि असां डिसिप्लिन या फील्ड्स में असां उनखे डिवाइड कयो आहे, छो त 6th क्लास में या 5th क्लास में असां सिंपल शयूं पढ़ंदा आहियूं। ज़ूलॉजी मीन्स स्टडी ऑफ एनिमल्स। दुनिया में जानदार ॿिनि क़िस्मनि जा आहिनि, एनिमल एंड प्लांट्स। ठीकु आहे। ज़ूलॉजी जेको आहे उहो स्टडी ऑफ द एनिमल्स आहे, यानी कि जानवरनि जो जेको मुतालियो जेको असां स्टडी कंदा आहियूं, असां ज़ूलॉजी में कंदा आहियूं। बॉटनी मीन्स स्टडी ऑफ द प्लांट्स। बोटेन मां वरितल आहे, बोटेन मीन्स प्लांट्स। उनखे अलावा बॉटनी ज़ूलॉजी खां अलावा केतिरियूं ॿियूं फील्ड्स आहिनि, उहे थोरो सिंपल जेके असां थोरो स्टडी कंदासीं। पेज आहे माइक्रोबायोलॉजी। माइक्रोबायोलॉजी मीन्स लफ़्ज़ मां तव्हां ॾिसंदव, माइक्रो मीन्स स्मॉलेस्ट, यानी कि उहा शइ जेका असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी न सघूं। दीज़ आर द टाइनी माइक्रो ऑर्गेनिज़म्स। उहे बि जानदार आहिनि, पर असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी नथा सघूं। उहे कहिड़ा आहिनि? जीअं वायरस आहे, बैक्टीरिया आहे। खोड़ अहिड़ा जानदार हूंदा आहिनि जेके असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी नथा सघूं। उन्हनि जे लाइ असांखे खपे माइक्रोस्कोप। उनजी स्टडी असां माइक्रोस्कोप जे ज़रिए कंदा आहियूं। इहा हिकिड़ी फील्ड आहे माइक्रो बायोलॉजी। उन खां पोइ आहे सेकेंड आहे ज़ूलॉजी ऐं बॉटनी खे या ॿिया जेके बि फील्ड्स हूंदियूं आहिनि, उन में असां स्टडी जेकॾहिं कंदा आहियूं मॉर्फोलॉजी। मॉर्फोलॉजी इहो बि हिकिड़ो ग्रीक वर्ड आहे, मार्फो मीन्स शेप। मार्फो मीन्स शेप, यानी कि कंहिं बि शइ जी शिकिल ऐं सूरत, उन जे मुताले खे असां मॉर्फोलॉजी जी स्टडी में आणींदा आहियूं। मॉर्फोलॉजी इज़ द स्टडी ऑफ द एक्सटर्नल शेप ऑफ एन ऑर्गेनिज़म, यानी कि जानदार ॿूटा हुजनि या जानवर हुजनि, असांखे सभ खां पहिरियों उन ते नज़र पवंदी आहे उनजी बॉडी स्ट्रक्चर ते, यानी कि एक्सटर्नल जेको शेप आहे, उनजो कलर आहे, शिकिल ऐं सूरत उनजी कहिड़ी आहे, उनजी स्टडी जेका आउटलाइन असां वठंदा आहियूं, उनजी स्टडी असां कंदा आहियूं मॉर्फोलॉजी में। इज़ इट क्लियर? ठीकु आहे। उन खां पोइ एनाटॉमी इहो ग्रीक वर्ड आहे। एनाटॉमी जी स्टडी कहिड़ी स्टडी हूंदी आहे? स्टडी ऑफ द इंटरनल ऑर्गन्स ऑफ एन ऑर्गेनिज़म्स, यानी कि हाणे शेप शिकिल सूरत त असां ॾिसी सघूं था कंहिं बि जानदार जो, पर उनजे जिस्म में कहिड़ा उज़व आहिनि, उनजे जिस्म में कहिड़ा उज़व आहिनि, उनजी शिकिल सूरत कहिड़ी आहे, उहो त असांखे ख़बर तेसि ताईं न पवंदी जेसि ताईं उनजी असां एनाटॉमी कंदासीं। एनाटॉमी में स्टडी ऑफ द इंटरनल ऑर्गन। फॉर एग्ज़ाम्पल को बि जानवर आहे, या असां पंहिंजे इंसान जी डाइसेक्शन कयूं था, उनखे चीर फाड़ कंदासीं, त असांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा उज़व नज़र ईंदा। ठीकु आहिनि। कहिड़ा कहिड़ा उज़व हूंदा आहिनि? लिवर हूंदो आहे, हार्ट हूंदो आहे, लंग्स, असां वटि स्टॉमिक आहे, ऐं तव्हांखे ख़बर आहे त उनजी शेप शिकिल सूरत असां ॾिसी चुका आहियूं, छो त असांजी स्टडी जेका आहे उहा एनाटॉमी जेका असां कंदा आहियूं जानवरनि जी, जानवर हुजनि या ॿूटा हुजनि, उनजी स्टडी असां इन डिसिप्लिन में कंदा आहियूं, त असांखे उनजी शिकिल सूरत जी ख़बर पवंदी आहे त कहिड़े। अच्छा, शिकिल सूरत जी त ख़बर पइजी वई। हाणे असांखे ख़बर कीअं पए त उहे हर कंहिं उज़वे जो कहिड़ो कमु आहे। ठीकु आहे। उहा जेका स्टडी असां कंदा आहियूं फिजियोलॉजी में कंदा आहियूं, यानी कि स्टडी ऑफ द सिस्टम एंड फंक्शन ऑफ एन ऑर्गेनिज़म ऑफ एन ऑर्गन, यानी कि कंहिं बि हिकिड़े उज़वे जो सिस्टम ऐं फंक्शन इन लिविंग ऑर्गेनिज़म। कंहिं बि जानदार में कंहिं बि उज़वे जो हिकिड़ो जेको सिस्टम ऐं जेको फंक्शन आहे। फॉर एग्ज़ाम्पल असांजे जिस्म में हार्ट आहे।
हार्ट जो कमु कहिड़ो हूंदो आहे, ब्लड खे पंप करणु, ठीकु आहे। उन खे मेंटेन करण जे लाइ असां वटि हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे ब्लड सर्कुलेटरी सिस्टम। ब्लड सर्कुलेटरी सिस्टम कहिड़ो हूंदो आहे, जेको असांजे ब्लड वेसल्स ते मुश्तमिल हूंदो आहे। उहे ब्लड वेसल्स कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, आर्टरीज़, वेन्स ऐं कैपिलरीज़। यानी कि असांजे जिस्म में 3 क़िस्मनि जूं ब्लड जेके वेसल्स आहिनि, नालियूं आहिनि रत जूं, जेके पूरे जिस्म में घुमनि पियूं ऐं उहे ब्लड जी ट्रांसपोर्टेशन में हेल्प कनि पियूं, ठीकु आहे। छो त एनिमल्स जे हिसाब सां असां डिवाइड कंदासीं त असां ब्लड सर्कुलेटरी सिस्टम 2 क़िस्मनि जो हूंदो आहे। हिते मूं मेंशन न कयो आहे, उहो डिटेल स्टडी आहे, असां थोरो सिंप्लीफाई कंदासीं। यानी कि ब्लड सर्कुलेटरी सिस्टम 2 क़िस्मनि जो हूंदो आहे। रत जो निज़ाम असांजे जानदारनि में 2 क़िस्मनि जो हूंदो आहे। हिकिड़ो हूंदो आहे ओपन टाइप, ॿियो हूंदो आहे क्लोज़ टाइप। ओपन टाइप क्लोज़ टाइप मां मुराद छा आहे, ओपन टाइप एंड क्लोज़ टाइप। ओपन टाइप मां मुराद यानी कि उनखे के बि नसूं, रगूं या जेके शरियानियूं, असां सिंधी में चवंदा आहियूं शरियान चवंदा आहियूं आर्टरीज़ खे, ऐं नस असां चवंदा आहियूं कैपिलरीज़ खे, ऐं वेन्स खे असां छा चवंदा आहियूं, रगूं चवंदा आहियूं, ठीकु आहे। यानी कि उहे जानदार जी खे के बि नसूं या के बि ब्लड वेसल्स न हुजनि। खोड़ जानदार आहिनि असां वटि, जीअं इंसेक्ट्स आहिनि, जीत हूंदा आहिनि, जीत में के बि असांखे ब्लड वेसल्स नज़र न ईंदियूं आहिनि। उनखे तव्हां जेकॾहिं किल कयो हुजे त तव्हांखे डायरेक्ट उनजो जेको ब्लड हूंदो आहे या जेको लैम्फ हूंदो आहे या मटीरियल हूंदो आहे, उहो ॿाहिरि असांखे नज़र ईंदो आहे, ठीकु आहे। इनखे असां चवंदा आहियूं ओपन टाइप ऑफ ब्लड सर्कुलेटरी सिस्टम। ॿियो हूंदो आहे क्लोज़ टाइप। क्लोज़ टाइप ब्लड सर्कुलेटरी सिस्टम जेको आहे असां इंसाननि में जेके वॾा जानवर हूंदा आहिनि उन्हनि में हूंदो आहे। क्लोज़ टाइप में छा हूंदो आहे, यानी कि रत जेको आहे नसुनि ऐं रगुनि में या ब्लड वेसल्स में जेको आहे अंदरि सर्कुलेट थिए पियो ऐं जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि ॾे वञे बि पियो ऐं मुख़्तलिफ़ हिस्सनि ॾे अचे बि पियो, ठीकु आहे। उन्हनि खे मेंटेन करण जे लाइ असां वटि हार्ट मौजूदु हूंदी आहे। हार्ट जो कमु हूंदो आहे पंप करणु। अॼु सम्झ में नंढियूं नंढियूं पॉइंटूं आहिनि, उन ते थोरो डिस्कस कंदासीं, इहा तव्हांजे नॉलेज में हुजे। अच्छा, हार्ट जेको आहे उन वटि ब्लड सर्कुलेटरी सिस्टम त आहे, उन में 3 क़िस्म जूं कहिड़ियूं कहिड़ियूं जेके रगूं आहिनि या नसूं आहिनि, उहे हिकिड़ी हूंदी आहे वेन्स, आर्टरीज़, सिंगुलर प्लूरल हूंदा आर्टरीज़, ऐं कैपिलरीज़। वेन्स डीऑक्सीजनेटेड जेको ब्लड हूंदो आहे, जंहिंमें ऑक्सीजन मौजूदु न हुजे, इहे जेके वेन्स हूंदियूं आहिनि पूरे जिस्म जो बग़ैर ऑक्सीजन वारो ब्लड खणी सिधो हार्ट ॾेई वेंदियूं आहिनि। इनखे असां वेन्स चवंदा आहियूं। ऐं वेन्स इहे थोरो डायलेट हूंदियूं आहिनि, यानी कि उहे फैलियल हूंदियूं आहिनि, असांखे नज़र बि ईंदियूं आहिनि। असांजे जिस्म ते जेके ग्रीन कलर जूं जेके तव्हांखे वेन्स नज़र अचनि पियूं, छो त हीअ थोरी माइक्रोस्कोपिक हूंदियूं आहिनि, असांखे नज़र न ईंदियूं आहिनि। हीअ वेन्स आहिनि जंहिंमें असां जेको आहे इंजेक्शन वग़ैरह लॻाईंदा आहियूं, इनखे असां वेन्स चवंदा आहियूं। ॿियो आहे आर्टरीज़। आर्टरीज़ इहे माइक्रोस्कोपिक हूंदियूं आहिनि, इहे वरी ऑक्सीजन वारो ब्लड, ठीकु आहे। ऑक्सीजन वारो ब्लड जेको आहे किथां ईंदो आहे, असां साह खणंदा आहियूं, साह जे ज़रिए ऑक्सीजन जेको असांजे लंग्स में दाख़िल थींदी आहे। यानी कि साह खणण जो निज़ाम असां वटि मौजूदु आहे, छो त असां जानदार आहियूं। ऐं साह खणण जे निज़ाम खे असां छा चवंदा आहियूं, रेस्पायरेशन। रेस्पायरेशन ब्रीथिंग तव्हां ॿुधो हूंदो, एक्ज़ेलेशन, इनहेलेशन, साह खणणु, साह ख़ारिज करणु, उन में असां ऑक्सीजन वठंदा आहियूं। ऐं उहा ऑक्सीजन असांजी लंग्स में मौजूदु जेके रगूं हूंदियूं आहिनि, जेके असां छा चवंदा आहियूं, पल्मनरी वेन्स। आमतौर ते वेन्स जेको आहे ऑक्सीजन बग़ैर ऑक्सीजन वारो ब्लड खणंदी आहे, पर हिते वरी ऑक्सीजन वारो ब्लड खणी वेंदी आहे असांजे हार्ट में। इहे 2 हितां ईंदियूं आहिनि, हिकिड़े लंग्स मां राइट मां, ॿियो 2 लेफ्ट मां, उनखे असां चवंदा आहियूं पल्मनरी वेन्स। पल्मनरी वेन। ॿियो हूंदो आहे पल्मनरी आर्टरी। पल्मोनरी आर्टरी, पल्मो लफ़्ज़ किथे बि अचे, सम्झी वञो लंग्स जी ॻाल्हि हले पई। पल्मनरी आर्टरी, इहे जेके वेन्स ऐं आर्टरीज़ आहिनि, आमतौर ते वेन्स जेका ऑक्सीजनेटेड ब्लड खणंदी आहे, सॉरी डीऑक्सीजनेटेड ब्लड खणंदी आहे, आर्टरीज़ ऑक्सीजनेटेड ब्लड खणंदी आहे, ठीकु आहे। कैपिलरीज़ बि इहे हूंदियूं आहिनि असांजे जिस्म में, सनी सनियूं बारीक नसूं माइक्रोस्कोपिक हूंदियूं आहिनि, जेके असांजे मसल्स में फ्यूज़ थियल हूंदियूं आहिनि, ऐं उहो जेको आहे ब्लड पुॼाईंदियूं आहिनि असांजे गोश्त यानी कि मसल्स में ऐं बोन्स जे अंदरि। इज़ इट क्लियर? इहे नंढियूं नंढियूं पॉइंटूं सां गॾु खणी हलंदासीं, छो त हीअ जेको आहे डिटेल तमामु घणी आहे, टाइम तमामु शॉर्ट आहे। उन खां पोइ अच्छा सेकंड टाइम आहे मॉर्फोलॉजी, एनाटॉमी, फिजियोलॉजी। फिजियोलॉजी सम्झ अची वई, स्टडी ऑफ द सिस्टम एंड फंक्शन। इहो त हिकिड़ो हार्ट आहे, उन खां अलावा लंग्स आहे, असांजो डाइजेस्टिव सिस्टम आहे, हाज़मे जो जेको निज़ाम आहे, एलिमेंट्री कैनाल जेको असांजो ईसोफेगस मां माउथ मां स्टार्ट थिए थो, ईसोफेगस पाइप आहे। उन खां पोइ असांजो स्टॉमिक हूंदो आहे जे शेप जो, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, तव्हांजी ऑलरेडी स्टडी हूंदी, ठीकु आहे। इहो जेको पैसेज यानी कि उहो बि हिकिड़ो ऑर्गन आहे असां वटि, जेको असांजो डाइजेशन खे उहो मेंटेन थो करे। मुख़्तलिफ़ ऑर्गन असांजे जिस्म में आहिनि,
निकाल जो सिस्टम अलॻि आहे, एक्सक्रेटरी सिस्टम असां वटि अलॻि आहे, जंहिंमें असां खाधो खाईंदा आहियूं, खाधे में मौजूदु जेके कार्बोहाइड्रेट, ग्लूकोज, प्रोटीन ऐं मुख़्तलिफ़ जेके विटामिन्स उहे असांजे लिवर में जमा थींदियूं आहिनि। एक्स्ट्रा जेको मटीरियल हूंदो आहे, वेस्ट प्रोडक्ट असांजे काॾे वेंदो आहे, उहो असां एक्सक्रेट आउट कंदा आहियूं, ठीकु आहे। उन में जेको ब्लड मां जेको आहे वरी फिल्ट्रेशन थींदी आहे, उहा वरी किडनीज़ असां वटि मौजूदु आहिनि। असांजे जिस्म में पेयर ऑफ किडनीज़ जेके बीन शेप हूंदियूं आहिनि, जेके असांजे जिस्म मां मौजूदु ख़राबु ज़हरीला मादा प्यूरिफाई कंदियूं आहिनि, उनखे फिल्टर कंदियूं आहिनि, यानी कि इहो फिल्टर प्लांट असांजे जिस्म में लॻियलु आहे। मुख़्तलिफ़ कम थियनि पिया असांजे जिस्म में, ठीकु आहे। उन जे सिस्टम ऐं फंक्शन खे सम्झण जे लाइ असांखे फिजियोलॉजी स्टडी करणी पवंदी आहे। इज़ इट क्लियर? उन खां पोइ पैरासाइटोलॉजी, इहा बि शाख आहे, इहा बि हिकिड़ी ब्रांच आहे जंहिंमें असां पैरासाइट जी स्टडी कंदा आहियूं। पैरासाइट छा खे चवंदा आहियूं? उहो जानदार जेको पंहिंजी ग़िज़ा ॿिए जानदार मां हासिलु करे, उन जे जिस्म में रहे, उन खे नुक़सानु पुॼाए, ठीकु आहे। उन जे जिस्म जे ॿाहिरां भरी सघे थो, जिस्म जे अंदरि भरी सघे थो। पैरासाइट जेका स्टडी ऑफ द पैरासाइट एंड देयर डिज़ीज़िस, यानी कि कंहिं बि जानदार जी स्टडी ऐं उन जे बीमारी पैदा करण जी जेका उन जी कैपेबिलिटी हूंदी आहे, उन जे मुताले खे असां पैरासाइटोलॉजी माणींदा आहियूं। पैरासाइटोलॉजी में फॉर एग्ज़ाम्पल हिकु उन जा ॿ टाइप हूंदा आहिनि, एक्टोपैरासाइट बि हूंदा आहिनि जेके जिस्म जे ॿाहिरि रहंदा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल मच्छर आहे, जूं आहे, रत पीअंदी आहे, छो त हू बि जानदार आहे, असां बि जानदार आहियूं, ठीकु आहे। वाह, अहिड़े हिसाब सां उहो आहे एक्टोपैरासाइट, असांजे जिस्म में अंदरि दाख़िल न थी सघंदो एक्टोपैरासाइट। ऐं एंडोपैरासाइट माना उहो जानदार जेको असांजे जिस्म में दाख़िल थिए ऐं उनखे नुक़सानु पुॼाए। फॉर एग्ज़ाम्पल केतिरियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल टीबी जेके असां ट्यूबरक्लोसिस चवंदा आहियूं। ट्यूबरक्लोसिस टीबी जी बीमारी असांजे लंग्स में जरासीम रहंदो आहे बैक्टीरिया, उहो असांजे लंग्स खे डैमेज कंदो आहे। उन खां अलावा केतिरियूं ॿियूं डिज़ीज़ आहिनि, उन्हनि में असां जेके बैक्टीरिया खे वठंदासीं, टाइफाइड आहे, ठीकु आहे, नमूनिया आहे, इहे बैक्टीरियल डिज़ीज़ आहे। इहे सभु जानदार आहिनि, असांजे जिस्म में रहंदा, छो त असांजो जिस्म बि जानदार आहे। इहा सॼी जेका स्टडी आहे इनखे असां चवंदा आहियूं पैरासाइटोलॉजी। उन खां पोइ आहे पैरासाइट रिलेशनशिप, यानी कि एनी ऑर्गेनिज़म विच डिपेंड देयर न्यूट्रिशन, पंहिंजी ग़िज़ा किथां वठे ऑन देयर ऑन अदर लिविंग ऑर्गेनिज़म्स एंड हार्म्स इट, यानी कि उनखे नुक़सानु बि पुॼाए ऐं उनखे नुक़सानु पुॼाए, उनखे असां पैरासाइट चवंदा आहियूं। अच्छा, ॿियो हिकिड़ो टर्म हूंदो आहे प्रेडिटर। प्रेडिटर आमतौर ते असां चवंदा आहियूं शिकारी खे, छा खे चवंदा आहियूं? शिकारी खे, यानी कि हिकिड़ो जानदार आहे, उहो ॿिए जानदार खे खाए थो, ठीकु आहे। पर फ़र्क़ु छा आहे पैरासाइट ऐं प्रेडेटर में? हीउ बि नुक़सानु पुॼाए थो, हीउ बि नुक़सानु पुॼाए थो। फ़र्क़ु इहो आहे त प्रेडेटर जेको हूंदो आहे उनजे जिस्म ते नथो रहे, उनखे अल्टीमेट किल करे थो खाए। जीअं असां वटि लाइन आहे, असां वटि टाइगर आहे, इहे प्रेडेटर आहिनि। ऐं जेके शिकार हूंदो आहे इनखे असां चवंदा आहियूं प्रे, जेके पंहिंजे शिकार जे पोयां वेंदा आहिनि उनखे अल्टीमेट किल कंदा आहिनि। उन खां पोइ अचूं था सेकंड जेको टर्म आहे ऑटोट्रॉफ। ऑटोट्रॉफ यानी कि उहे जानदार जेके पंहिंजी ग़िज़ा पाण तयारु करे सघनि पंहिंजे जिस्म में, ठीकु आहे। दोज ऑर्गेनिज़म विच मेक देयर फूड विद इन देयर बॉडी। मैनी ग्रीन प्लांट्स, सावा बूटा जेके बि हूंदा आहिनि, छो त उन्हनि वटि क्लोरोप्लास्ट यानी कि साओ मादो क्लोरोफिल जी सूरत में मौजूदु हूंदो आहे। उन्हनि खे सिज जी रोशनी लॻंदी आहे त पंहिंजो खाधो ठाहिणु शुरू करे छॾींदा आहिनि। इनखे असां चवंदा आहियूं ऑटोट्रॉफ। प्लांट्स जेके आहिनि, ख़ासि करे जेके ग्रीन प्लांट्स आहिनि, प्लांट जा केतिरा ई क़िस्म हूंदा आहिनि। फंजाई बि बूटो आहे पर पंहिंजी ग़िज़ा पाण तयारु नथो करे सघे, छो त उन वटि साओ हिकिड़ो मादो हूंदो आहे, क्लोरोफिल मौजूदु न हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ आहे हेट्रोट्रॉफिक। हेट्रो लफ़्ज़नि मां तव्हां ॾिसंदो, ऑटो मीन्स सेल्फ, ट्रॉफ मीन्स न्यूट्रिशन, पंहिंजी ग़िज़ा पाण तयारु करणु। हेट्रो मीन्स डिफरेंट, ट्रॉफ मीन न्यूट्रिशन, यानी कि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजी ग़िज़ा ॿाहिरां हासिलु करे, उनखे असां हेट्रोट्रॉफ चवंदा आहियूं। दोज ऑर्गेनिज़म विच कैन नॉट मेक देयर फूड विद इन बॉडी, पंहिंजे जिस्म में पंहिंजी ग़िज़ा तयारु न करे सघे, उनखे असां छा चवंदा आहियूं? हेट्रोट्रॉफ। जीअं फॉर एग्ज़ाम्पल एनिमल्स आहिनि, हिते एग्ज़ाम्पल आहे ग्रीन प्लांट, हिते तव्हां एनिमल्स लिखी सघो था, एनिमल्स, इहो हुनजो एग्ज़ाम्पल आहे, सच एज़ एनिमल्स लिखी छॾियोसि, ठीकु आहे। उन खां पोइ आहे सेप्रोट्रॉफ। सेप्रो मीन्स डेड, यानी कि मुअल जिस्म, यानी कि उहे जानदार बि आहिनि असां वटि जेके मुअल जिस्मनि खे खाए ख़तमु कंदा आहिनि। खोड़ असां वटि बैक्टीरिया आहिनि, खोड़ असां वटि फंजाई जा जेके जानदार आहिनि जेके मुअल जिस्मनि खे बि खाईंदा आहिनि, उहे नामियाती मुरकिब उन्हनि जे जिस्म में हूंदो आहे, ठीकु आहे। सेप्रोट्रॉफ उन्हनि जानदारनि खे चवंदा आहियूं दोज ऑर्गेनिज़म्स विच डिपेंड देयर न्यूट्रिशन ऑन डेड ऑर्गेनिक मैटर। ऑर्गेनिक ऐं इनऑर्गेनिक जी तव्हांखे ख़बर हूंदी, नामियाती ऐं गैर नामियाती जेके मैटर हूंदा आहिनि या कंपाउंड हूंदा आहिनि, ठीकु आहे। नामियाती गैर नामियाती आइडिया आहे तव्हांखे? नामियाती छा खे चवंदा आहियूं? ऑर्गेनिक कंपाउंड खे चवंदा आहियूं। गैर नामियाती इनऑर्गेनिक, इहो तव्हांखे आई थिंक तव्हांखे ख़बर हूंदी। ऑर्गेनिक ऐं इनऑर्गेनिक, ऑर्गेनिक यानी कि नामियाती
इनऑर्गेनिक मीन्स गैर नामियाती, ऑर्गेनिक। ऑर्गेनिक मीन्स उहे केमिकल या उहे स्ट्रक्चर जंहिंमें कार्बन विथ हाइड्रोजन मौजूदु हुजे। कार्बन ऐं हाइड्रोजन मौजूदु आहे त उनखे असां चवंदासीं नामियाती, नामियाती मादा, नामियाती। इनऑर्गेनिक गैर नामियाती, ठीक है। फॉर एग्जाम्पल ग्लूकोज आहे C6H12O6, ग्लूकोज जो फार्मूला है C6H12O6, ठीक है। इन में कार्बन बि आहे, हाइड्रोजन बि लाज़मी आहे, ठीक है। यानी कि इन जेको असांजे मालिक्यूल में यानी जे जेको कंपाउंड में असांखे कार्बन हाइड्रोजन सां लाज़मी मिले त असां उनखे चवंदासीं ऑर्गेनिक कंपाउंड। ऑर्गेनिक कंपाउंड कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि असांजे जिस्म में? प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, लिपिड्स, चर्बी, वाइटामिन्स, इहे सभु नामियाती मुरक्किब आहिनि। इन्हनि में असांखे कार्बन विथ हाइड्रोजन लाज़मी मिलंदी, छो त कार्बन ऐं हाइड्रोजन एज अ बेसिक स्केलेटन ठाहिण में हेल्प कंदा आहिनि, ठीकु आहे। फॉर एग्जाम्पल इनऑर्गेनिक कहिड़ा आहिनि? H2O, CO2, इन में कार्बन बि आहे पर हाइड्रोजन कोन अथसि। CO2 मीन्स कार्बन डाइऑक्साइड, CO2 मीन्स कार्बन डाइऑक्साइड, H2O मीन्स वाटर। इहे ॿई नामियाती न आहिनि, इहे गैर नामियाती आहिनि। इन जो मक़सदु इहो आहे त पाणी में जेकॾहिं कार्बन ऐड कंदासीं कार्बोहाइड्रेट में कन्वर्ट थी वेंदो या उन जे कंहिं न कंहिं स्ट्रक्चर में कन्वर्ट थींदो। कार्बन सां गॾु हाइड्रोजन लाज़मी मिलंदी त माना नामियाती मुरक्किब आहे। ऐं जेकर कार्बन डाइऑक्साइड, फॉर एग्जाम्पल कार्बन डाइऑक्साइड आहे, उन में छा आहे? कार्बन त आहे पर हाइड्रोजन कोन अथसि, यानी कि कार्बन ऐं हाइड्रोजन जो हुजणु लाज़मी आहे कंहिं बि नामियाती मुरक्किब जे लाइ। हिकिड़ो आइडिया तव्हांखे ॾेई छॾिया इन जे बारे में, ठीकु आहे। उन खां पोइ असां ईंदासीं ऑटोट्रॉफ खां पोइ हेटरोट्रॉफ, सेप्रोट्रॉफ, फोटोसिंथेसिस। फोटोसिंथेसिस छा हूंदो आहे? फोटो मीन्स लाइट, फोटो मीन्स लाइट, सिंथेसिस मीन्स टू मेक, यानी कि हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे ख़ासि करे ग्रीन प्लांट्स में, ॿूटनि में थींदो आहे, जेके अ प्रोसेस ऑफ फूड मेकिंग बाय ग्रीन प्लांट्स विद द हेल्प ऑफ सनलाइट, यानी कि सिज जी रोशनी जे ज़रिए खाधे ठाहिण जो अमल जेको ॿूटनि में थींदो आहे त उनखे असां छा चवंदा आहियूं? फोटोसिंथेसिस। फोटोसिंथेसिस किथे थींदी आहे? मेनली उन जे लीव्स में, पत्ते में। सावा पत्ता जेके हूंदा आहिनि, छो त साओ मादो क्लोरोप्लास्ट जी सूरत में उन जे सेल्स में मौजूदु आहे, जेको सिज जी रोशनी जे पवण सां उते रिएक्शन पैदा थींदो, ज़मीन मां जेको आहे मिनरल्स ऐं वाटर खणे थो ॿूटो, ठीकु आहे। उहो उन जे पते ताईं पुॼे थो, उन खां पोइ सिज जी रोशनी उनखे स्ट्राइक करे थी, उते क्लोरोफिल मौजूदु आहे, कार्बन डाइऑक्साइड हू ॿाहिरां खणे थो। कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी जे मेलाप सां ग्लूकोज ठहंदो आहे, यानी कि असांजो फोटोसिंथेसिस जे अमल में ॿूटा ग्लूकोज जा मालिक्यूल यानी कि ग्लूकोज जा मादा ठाहींदा आहिनि। इन करे ॿूटनि में असांखे कार्बोहाइड्रेट मिले थी, जीअं फ्रूट आहे, सब्जियूं आहिनि, सभिनी में कार्बोहाइड्रेट मौजूदु आहे। अॼु सम्झ में उन खां पोइ फोटोसिंथेसिस खां पोइ आहे हर्बीवोरस। हर्बीवोरस मीन्स इहो वरितलु आहे हर्ब मां, हर्ब मीन्स प्लांट, वोरस मीन्स टू ईट, यानी कि उनखे डिवोर करे, गड़काए, खाए, यानी कि हर्बीवोरस उहे जानदार जेके ॿूटा खाइनि त उनखे असां चवंदा आहियूं प्लांट ईटिंग एनिमल्स। प्लांट ईटिंग एनिमल्स कहिड़ा हूंदा आहिनि? बफेलोज़ आहिनि, गोट आहे, ठीकु आहे, यानी कि बकरियूं, मेहूं, रिढूं, इहे सभु छा आहिनि? हर्बीवोरस आहिनि, प्लांट ईटिंग एनिमल्स आहिनि। कॉर्न असां चवंदा आहियूं फ्लैश खे, कॉर्न मीन्स फ्लैश यानी कि गोश्त, ठीकु आहे। कार्निवोरस मां मुराद छा थींदो? गोश्तखोर, यानी कि गोश्तखोर जेके जानदार हूंदा आहिनि उनखे असां कार्निवोरस चवंदा आहियूं। ओमनीवोरस छा आहे? कार्निवोरस कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि? लायन आहे, चीतो आहे, या खोड़ अहिड़ा जानवर आहिनि, इहे कार्निवोरस हूंदा आहिनि। स्नेक आहे। ओमनीवोरस यानी कि उहे जानदार जेके पंहिंजी ग़िज़ा, पंहिंजी जेका न्यूट्रिशन आहे, हर क़िस्म जी पाण ग़िज़ा खाई सघनि, जीअं इंसानु आहे, इंसानु जेके ओमनीवोरस आहे, असां ॿई शयूं खाई सघूं था। अॼु सम्झ में उन खां पोइ आहे सीज़ाइल। सीज़ाइल माना उहे जानदार जेके हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं मूव न करे सघनि, जीअं ॿूटा हूंदा आहिनि उनखे असां सीज़ाइल चवंदा आहियूं। खोड़ जानवर बि आहिनि सीज़ाइल जेके पंहिंजी सीज़ाइल लाइफ गुज़ारींदा आहिनि। किथे? जीअं समुंड जे जेको आहे बॉटम में खोड़ अहिड़ा एनिमल आहिनि, असांखे नज़र ईंदो आहे जहिड़ा ॿूटा आहिनि, पर उहे एनिमल हूंदा आहिनि जीअं स्पंजिस आहिनि, पोरीफेरा जो ग्रुप आहे स्पंजिस, इहे सीज़ाइल हूंदा आहिनि। मोटाइल मीन्स उहे जानदार जेके पंहिंजी जेके मूवमेंट करे सघनि, हेॾा होॾा चुरपुर करे सघनि, त उनखे असां छा चवंदा आहियूं? मोटाइल। अॼु सम्झ में एक्वाटिक, यानी कि उहे एक्वाटिक मीन्स ऑर्गेनिज़म लिविंग इन वाटर, पाणी में रहण वारनि जानवरनि खे असां एक्वेटिक चवंदा आहियूं। टेरेस्ट्रियल जानदार जेके ज़मीन ते या खुश्की ते रहनि उनखे असां टेरेस्ट्रियल चवंदा आहियूं। उनखे अलावा हिकिड़ा अहिड़ा जानदार आहिनि, जानवर जेके ॿिन्ही जॻहनि ते रही सघनि था, जीअं ॾेडर एम्फीबिया जो ग्रुप आहे, यानी कि पाणी में बि रहंदा आहिनि ऐं खुश्की ते बि रहंदा आहिनि, उनखे असां छा चवंदा आहियूं?
एम्फीबिया ते न लिखियो आहे सेल सेल छा आहे बेसिक यूनिट ऑफ लाइफ आहे यानी कि जेके बि जानदार शयूं आहिनि उहे छा जूं ठहियल आहिनि सेल्स जूं ठहियल आहिनि सेल्स खे ते पाण नेक्स्ट टाइम डिटेल में स्टडी कंदासीं पाण चैप्टर वाइज़ पाण कोन था हलूं असां हिकिड़ो ओवरव्यू असां ॾियूं पिया बायोलॉजी जे बारे में जेके असांजी टर्मिनोलॉजी या बेसिक जेके टर्म्स यूज़ थींदा आहिनि इहे खोड़ जेके कैंडिडेट या जेके स्टूडेंट हूंदा आहिनि उनखे विसरी वेंदा आहिनि पेरोक्यूरोटिक एंड यूक्यूरोटिक पेरोक्यूरोटिक यानी कि हिकिड़ो टाइप सेल जो टाइप आहे जंहिंमें न्यूक्लियस यानी कि न्यूक्लियर मेम्ब्रेन मौजूदु न हुजे सेल तव्हां पढ़ियो हूंदो उन में न्यूक्लियस मौजूदु हूंदो आहे न्यूक्लियस जेको हूंदो आहे उहो राउंड जेको ओवल बॉडी हूंदो आहे उनजे कंहिं बि यूक्यूरोटिक सेल में हूंदो आहे उनजी जेका न्यूक्लियर मेम्ब्रेन मौजूदु न हुजे त उनखे असां छा चवंदा आहियूं पेरोक्यूरोटिक पेरोक्यूरोटिक ज़हन में रखी छॾियो सिर्फ़ु ॿ ग्रुप आहिनि जानवरनि जा जानदारनि जा हिकिड़ो आहे बैक्टीरिया ॿियो आहे ब्लू ग्रीन एल्जी जेके असां साइनोबैक्टीरिया चवंदा आहियूं किथे बि जेको आहे सवाल अची सघे थो फिलाणो जेको एनिमल उहो पेरोक्यूरोटिक सेल रखे थो तव्हांखे ख़बर आहे सिर्फ़ु बैक्टीरिया ऐं साइनोबैक्टीरिया यानी कि ब्लू ग्रीन एल्जी उहा सिर्फ़ु जेका आहे ॿ ग्रुप आहिनि जेके पेरोक्यूरोटिक सेल रखनि था यूकैरियोटिक यू मीन्स ट्रू टाइप ऑफ सेल विथ ट्रू न्यूक्लियस एंड न्यूक्लियर मेम्ब्रेन यानी कि जेके ट्रू न्यूक्लियस विथ न्यूक्लियर मेम्ब्रेन जेको आहे सेल मौजूदु हुजे उनखे असां छा चवंदा आहियूं यूकैरियोटिक अॼु सम्झ में अच्छा उनखे अलावा कुझु शयूं आहिनि उहो त डिटेल में पाण पढ़ंदासीं जेके सेल्स में दाख़िल थींदासीं डीएनए आहे डीऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड इनखे असां चवंदा आहियूं जेनेटिक मटीरियल यानी कि मोरूसी मादो जंहिंमें जीन्स मौजूदु हूंदा आहिनि असांजूं जेके बि ख़ासियतूं हूंदियूं आहिनि करेक्टर हूंदा आहिनि शेप शिकिल सूरत असांजा उनजा हिकिड़ा उनखे असां उनखे मय्यर कंदा आहियूं छा में मय्यर कंदा आहियूं जीन्स में कद जो जीन्स अलॻि आहे शेप शिकिल जो अलॻि आहे कलर जो आहे असांजे आइज़ जे कलर जो आहे इहे जीन्स डीएनए में मौजूदु हूंदा आहिनि ऐं डीएनए मिली करे डीएनए ऐं हिकिड़ी प्रोटीन हूंदी आहे हिस्टोन प्रोटीन इहे मिली करे क्रोमोज़ोम्स जा थ्रेड यानी कि धागा ठाहींदा आहिनि जेके असांजे न्यूक्लियस में मौजूदु हूंदा आहिनि इज़ इट क्लियर ठीकु आहे सम्झ अचे पियो नंढियूं नंढियूं शयूं आहिनि थोरो ते डिस्कस कयूं पिया अच्छा यूनिसेल्युलर एंड मल्टी सेल्युलर यूनिसेल्युलर मीन्स हिकिड़े सेल वारा जानदार कहिड़ा कहिड़ा हिकिड़े सेल वारा जानदार एमोबा आहे पैरामीशियम आहे यूग्लिन आहे क्लेमिडोमोनास आहे केतिरा हज़ारनि जी तइदाद में आहिनि पर पाण जेके सिंपल जेके असां पढ़ंदा आहियूं उन्हनि जे बारे में स्टडी कयूं पिया उन खां अलावा मल्टी सेल्युलर यानी कि हिकिड़े सेल खां मथे जेके मोर देन मेनी सेल्स जेके जिस्म ठहियल जीअं असां आहियूं असांजा ऑर्गन्स मौजूदु आहिनि यानी कि असां वटि केतिरनि क़िस्मनि जा सेल्स मौजूदु आहिनि टिश्यू छा आहे ग्रुप ऑफ सेम सेल परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन यानी कि कंहिं बि सेलनि जो साॻियो ग्रुप जेको हिकिड़ो मख़सूस फंक्शन रखे उनखे असां टिश्यू चवंदा आहियूं असां सिंधी में हिनखे तांदुरा पढ़ंदा आहियूं सिंधी जेके हिन में अच्छा टिश्यूज़ जा 4 टाइप हूंदा आहिनि एनिमल्स में असां चऊं था टिश्यू जा 4 टाइप हूंदा आहिनि एपिथेलियल मस्कुलर टिश्यू कनेक्टिव एंड नर्वस टिश्यू एनिमल्स में एपिथेलियल असांजे जेके जिस्म में मौजूदु जेके ऑर्गन हूंदा आहिनि यानी कि असां नरम उज़वा हूंदा उनजे मथां कवरिंग हूंदी आहे उनखे प्रोटेक्ट कंदा आहिनि मस्कुलर टिश्यू असां वटि जेको जिस्म ठहियलु आहे मसल्स जो ठहियलु आहे कनेक्टिव टिश्यूज़ असां वटि बोन आहे असां वटि जेके आहे ब्लड आहे इहे कनेक्टिव टिश्यू में अचनि था ऐं नर्वस टिश्यू जेके असांजो जेको एसाबी निज़ाम ब्रेन ऐं पूरो जिस्म जेको कंट्रोल था कनि उनखे असां नर्वस टिश्यू चऊं था ॿूटनि में वरी हूअं त केतिरा ई टिश्यूज़ आहिनि उनजा केतिरा ई क्लासिफिकेशन थियल आहे पर हिते मुन लिखिया आहिनि उहे 2 ग्रुप असां सिंपल असां 6 जे किताब में पढ़ंदा आहियूं एपिडर्मल ऐं फोटोसिंथेटिक एपिडर्मल जंहिं मां उनजो थोरो ठहंदो आहे मथियो लेयर ठहंदो आहे ऐं फोटोसिंथेटिक जेको हूंदो आहे जंहिं मां खाधो ऐं जंहिंमां खाधो ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि टिश्यूज़ जेके उहे हुनजी अच वञ हुजे ज़ाइलम फ्लोएम इहे टिश्यू ठहियल हूंदा आहिनि इहे सिंपल शयूं ज़हनशीन करे छॾियो जेकॾहिं तव्हांखे सम्झ न आई हुजे तव्हां क्वेश्चन करे सघो था हे पहिरीं क्वेश्चन